أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون ऐं जेके इन्ही हिदायत जो इनकार कंदा ऐं असांजे आयतनि खे कूड़ो सम्झंदा इहे माण्हू जहन्नमी दोज़खी आहिनि जिते हू हमेशह रहंदा या बनी इसराईल اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأوفوا بعهدي أوف بعهدكم وإياي فرهبون ए बनी इसराइलो यहूदियो यानी याक़ूब अलैहिस्सलाम जा औलाद मुंहिंजूं उहे नेमतूं गुण या अहसान ऐं भलायूं यादि करियो जेके मूं अव्हां ते कयूं आहिनि ऐं अव्हां मूं सां कयल अंजाम वाइदे खे पाड़ियो यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान ते ईमान आणियो त मां बि अव्हां सां कयल अंजाम यानी वाइदे खे पाड़ियां ऐं अव्हां फ़क़ति मूंखां ई डिॼो وآمنوا بما أنزلت مصدقا لما معكم ولا تكونوا أول كافر به ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا وإياي فاتقون ऐं ए यहूदियो जेको किताब मूं पंहिंजे बाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लाथो आहे उन ते ईमान आणियो छाकाणि त उहो अव्हां वटि आयल किताब तौरेत जी तस्दीक़ ऐं ताईद कंदड़ आहे ऐं सभ खां अॻु अव्हां उन जो इनकार न कयो ऐं मुंहिंजी आयतनि जी तहरीफ़ या फेर फार करे उन्हनि खे हक़ीर मल्ह ते न विकिणो ऐं अव्हां रुॻो मूंखां ई डिॼो ऐं मुंहिंजी नाफ़रमानी खां बचो वला तलबिसुल हक़ बिलबातिल वतक्तुमुल हक़ वअंतुम तअलमून ऐं सच खे कूड़ जो लिबास न पहिरायो ऐं न ॼाणी वाणी हक़ खे लिकायो वअक़ीमुस्सलात वआतुज़्ज़कात वरकऊ मअर्राकिईन ऐं नमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात ॾियो ऐं रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो यानी न्याज़ ऐं निवड़ सां झुको ऐं ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां बाजमात नमाज़ अदा करियो तअमुरून अन्नास बिलबिर्रि वतनसौन अनफुसकुम वअंतुम ततलूनल किताब अफला तअक़िलून छा तव्हां ॿियनि खे त नेकी लाइ हुकुम करियो था पर पाण खे विसारियो था हालांकि अव्हां त अल्लाह जी किताब तौरेत जी तिलावत बि करियो था छा तव्हां अक़ल होश खां कमु नथा वठो الذين يظنون أنهم ملاقو ربهم وأنهم إليه راجعون इहे आजिज़ी कंदड़ ऐं फ़र्माबरदार बान्हा ई आहिनि जेके ख़ूब सम्झनि ऐं यकीन रखनि था त उन्हनि खे ज़रूरु पंहिंजे रब सां मिलणो आहे ऐं बेशक खेनि उन ॾांहुं मोटिणो आहे